सिक्का भी खणी आहिनि सिक्कनि जा भरियल इहो खणी आहिनि हेॾो गिह जा कार्टून पिया राति ख़बर न आहे अलाए काएं वॼे हे जेको आहे ताला कटियल बि न आहिनि पोइ हुन वटि कहिड़े चाबियूं आहिनि हुन ताला जेको आहे खोले करे सामान दुकान जो खणी आहिनि ऐं जेको आहे सो असांखे ख़बर ई न पई आहे सॼो सामान कोन्हे अंदरि माना दुकान में पैसा हुया सिगरेट गिह जा कार्टून 2.5 लख जो माना करे आहिनि असां हाणे रोज़गार करण वारा माण्हू हाणे काॾे वञूं पोइ हाणे वधीक अलाह भलाई कंदो न हे पहिरियों वाक़ियो थियो आहे हिते माना अहिड़ो को मसइलो कॾहिं थियो न आहे पोइ हाणे ख़बर न आहे केरु आहे किथां जो आहे असां जीअं सुबुह जो उथिया त शटर खुलियल हुयो ताला बि कोन्हनि अंदरि सामान इलाही कोन्हे पैसा कोन्हनि ऐं जेको आहे त नुक़सानु करे आहिनि बसि असां इहो ई मुतालबो कयूं था असांखे अमन खपे असां अमन परस्त माण्हू आहियूं ऐं जेको आहे अहिड़ा भञी चोरी करे विया आहिनि अॻे गश्त पुलिस हूंदी काको जतो ईंदो त गश्त करंदो असांजे इलाइक़े में अमन हूंदो हाणे राति जो को गश्त नथी थिए असां हुकूमत सिंध खे अर्ज़ु कयूं था इरफान खे अर्ज़ु कयूं था साईं नासिर शाह खे कुमेल अदर शाह खे अर्ज़ु कयूं था जो राति जो गश्त कयो वञे हर ॻोठनि में हर इलाइक़े में रोडी साइड एरिए में गश्त जो बंदोबस्तु कयो वञे छाजे करे जो ईद जो मौक़ो अचे थो रोज़ा अचनि था ईद अचे थो चोराकारी वधी वई आहे मोटरसाइकिल बि फुरनि था दुकान बि भञनि था ऐं घर में बि चोरी करे था महिरबानी करे गश्त वधायो ॿियो त अर्ज़ु आहे जतोई ॻोठ जा रिहायशी अर्ज़ु करनि था जे असांजे ॻोठ में स्ट्रीट लाइट ई न आहे ॿी जाते स्ट्रीट लाइट आहे असांजे मातम ॻोठ जतोई ॻोठ प्यारो चवाण 4-5 ॻोठ आहिनि यार्ड हिते स्ट्रीट लाइट ई न आहे स्ट्रीट लाइट में कुझु न कुझु भउ हूंदो आहे चोर खे उहो न आहे महिरबानी करे सिंध गवर्नमेंट खे लोकल गवर्नमेंट खे चऊं था जो असांजो स्ट्रीट जो बंदोबस्तु स्ट्रीट लाइट जो बंदोबस्तु कयो ऐं हक़ीक़त आहे ही चोरी सवालिया निशान आहे एसओ साहब असांजो जेको रोड़ी जे हद जो ज़िम्मेदार आहे ऐं SP साहब जे लाइ सवालिया निशान आहे बदअमनी उरूज ते थी वई आहे कोई घर में महफ़ूज़ न आहे कंहिंजी मोटरसाइकिल महफ़ूज़ न आहे कंहिंजो दुकानु महफ़ूज़ न आहे कंहिंजो घरु महफ़ूज़ न आहे आए रोज़ वारदातूं थियंदियूं असां SHO साहब खां ऐं SSP सखर साहब खां इंतिज़ामिया खां ऐं जेको आहे सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त अमन अमान वारी सूरत हाल खे बहाल करे अमन अमान क़ाइमु कयो वञे ताकी जीअं मज़ीद चोरी चकारी जेका थिए थी क़त्लो गारत थिए थी इनखे जेको आहे त रोकियो वञे ऐं अॼु ई राति में नाके ते बि वारदात थी आहे मोहम्मद फैज़ान भुटे नाले सां उनखे गोलियूं हणी करे मुज़ाहिमत ते उहो गाॾी खसनि पिया उनखे गोलियूं हयूं अथऊं यकीन इहे सभु सूरत हाल असांजे न्यूयॉर्क जी हालात तमामु बदअमनी जी तरफ़ वर चढ़ी वञी पई ऐं स्ट्रीट लाइट जे हवाले सां बि बिल्कुलु कोई इंतिज़ाम कोन्हे अंधेरे मां ई चोर फ़ाइदो था वठी वञनि असां अला इंतिज़ामिया खां गुज़ारिश कयूं था त इन ॾे बि फोकस कनि मुतवजो कनि तवजो कनि ताकी जीअं ई सॼी सूरत हाल ते लाइ अमल जो जोड़नि ऐं जेके बि मसइला अवामी आहिनि असांजे वार्ड जो काउंसलर साहबु आहे उहो बि तवजो करे ऐं काफ़ी टाइम ताईं इन वार्ड ॾे आयो आहे इन देखभाल सो उनजी ज़िमेदारी बणिजे थी त इहा शइ उहा पंहिंजी वक़्त ते पूरी कनि ताकी जीअं अवाम खे सुख जो साह मिली सघे